فرجعناك إلى أمك كي تقر عينها ولا تحزن وقتلت نفسا فنجيناك من الغم وفتناك فتونا فلبثت سنين في أهل مدين ثم جئت على قدري يا موسى صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. सूरह ताहा जी आयत नंबर 36 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र खे जारी रखण फरमायो। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि इहो ज़िक्र थी चुको हुयो त अल्लाह पाक खां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआऊं घुरियूं त मुंहिंजा रब मुंहिंजे सीने खे खोलणु फरमाए ऐं मुंहिंजे मामले खे मुंहिंजे कम खे मुंहिंजे लाइ आसान करणु फरमाए। ज़ाहिर आहे इंसान जे बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात बि अल्लाह जी, मुसीबत जे वक़्त में मुसीबत खां नजात ॾियण वारी ज़ात बि अल्लाह जी। ऐं जेकॾहिं के इंसान खे को मामिलो अची वञे, को कमु अची वञे त उन कम खे आसान बनाइण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी। ऐं उनखां बाद में अल्लाह तबारक व तआला खां हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त साईं मूंखे पंहिंजो भाउ बि ॾे जेको मुंहिंजी मदद करे, मुंहिंजी नुसरत करे। अल्लाह पाक इन्हनि आयतुनि जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन दुआ खे क़बूलियत जो ऐलान करणु फरमायो। फरमाई त क़ाल क़द ऊतीत सुअलक या मूसा, ए मूसा तो घुरियो मां अल्लाह जी ज़ात खां, मां अल्लाह तुंहिंजी दुआ खे क़बूल करणु फरमायो। वलक़द मनन्ना अलैका मर्रतन उख़रा, ऐं असां तुंहिंजे मथां हिकु दफ़ो ॿीहर असां एहसान करणु फरमायोसीं। अल्लाह तबारक व तआला जी इहो ख़सरत ऐं क़ानून आहे त मुंहिंजो रब साईं जॾहिं बि कंहिंजे मथां एहसान करणु फरमाईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी मशीयत इहा आहे त इंसान अल्लाह तबारक व तआला जो शुक्रियो अदा करे ऐं रब जे एहसान खे ॻाए। अल्लाह खे इहा शइ वणंदी आहे त बानो मुंहिंजी तस्बीह बयानु करे। ख़ालिक़ आहे, मालिक आहे, उनजी मर्ज़ी आहे। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पहिरियों एहसान इहो फरमायो जो जॾहिं नजूमिन पंहिंजे वक़्त जे बादशाह फ़िरौन खे इहा ॻाल्हि ॿुधाई, मिस्र जो जेको बादशाह हुयो उनखे इहा ॻाल्हि ॿुधाई त बाबा बनी इसराइलनि मां हिकिड़ो अहिड़ो शख़्स पैदा थींदो जेको तुंहिंजे लाइ हलाकत जो सबबु बणिजंदो। जंहिंखां बाद में उन आर्डर ॾेई छॾियो त हाणे बनी इसराइलनि में जेको बि बच्चो पैदा थींदो वञे यानी नर पैदा थींदो वञे उनखे ज़बह कंदा वञो ऐं जेके मादियूं पैदा थींदियूं वञनि उन्हनि खे आज़ादु छॾींदा वञो। इन कानून जे तहत हू बनी इसराइलनि जे अंदरि 70,000 बच्चा जेके आहिनि कोराए चुको। ऐं ॿियनि जे अंदरि अचे थो त इन खां बि वधीक इहे जेके आहिनि बनी इसराइलनि जा ॿार जेके आहिनि कोराए चुको पंहिंजे बादशाह खे बचाइण जे लाइ। जंहिंमां मालूम थियो त जॾहिं बादशाह अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुमनि खां जॾहिं आरी ऐं ख़ाली हुजे त पोइ कंहिंखे मारण में देरि न आहिनि कंदा। हुन 70,000 बच्चा कुसराए छॾिया। हे असां वटि त माल खाई वञनि था त असां रड़ींदा कयूं। इन जो मतिलबु इहो न आहे त असां चऊं त बाबा इन्हनि जो जाइज़ कमु आहे, इन्हनि खे घुरिजे त भली असांजो माल खाइनि। माल बि खाइणु इन्हनि जे लाइ हराम आहे। पर हुकुमरान जॾहिं पंहिंजे ज़ुल्म ते ईंदो आहे त कंहिंजी जान ख़तमु करण खां बि बाज़ न ईंदो। पंहिंजी बादशाहत खे बचाइण जे लाइ इंसाननि जी जानुनि खे जेको आहे ईअं चवंदा आहिनि त गजर ऐं मूरीअ वांगुरु जेको आहे कटींदा पिया वञनि। इहो न फ़िरौन वारनि बनी इसराइलनि सां हाल कयो। अल्लाह पाक जो त वाइदो हुयो त मूंखे त मूसा अलैहिस्सलाम खे पैदा करिणो आहे। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा करणु फरमायो ऐं हुनजी अम्मा खे गणतीअ वरितो त हाणे मां हिन मूसा अलैहिस्सलाम पैदा त थी पियो, हाणे हिनखे मां कयां त कयां कॾहिं। ऐं जीअं अॻु में न जॾहिं झेड़ा हलंदा हुया त माण्हू जेके आहिनि झेड़नि खां बचण जे लाइ 80 ऐं 90 वारे ज़माने में त उहे वक़्त हूंदा हुया, टाइम हूंदा हुया। उन्हनि खे अंदाज़ो हूंदो हुयो त बाबा राति जे वक़्त में हिन वक़्त में जेके आहिनि असां वारा दुश्मन ज़ालिम जेके आहिनि मुहाजिर अची करे असांजे घरनि जे मथां अची करे हमला कंदा। उन वक़्त में माण्हू थोरो वधीक तयारु थी वेंदो हो या उन वक़्त में पंहिंजा दरवाज़ा वग़ैरह कवाड़ बंदि करे वेही रहंदो। त अहिड़े नमूने सां हिननि खे बि जॾहिं अंदाज़ो थियो त हिन वक़्त में कासाई जेके आहिनि फ़िरौन जा पहुची वेंदा दरवाज़े ते। अल्लाह पाक खां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमर दुआ घुरणु फरमाई, मुंहिंजा रब बचिड़ो त तूं ॾिनो आहे, ऐं मुंहिंजा अल्लाह इन बचिड़े खे बचाइणु फरमाए, इन जी हिफ़ाज़त तूं करणु फरमाए। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमर खे हुकुम फरमायो
फरमाई त इल्हाम फरमाई इल्हाम जे ज़रिए सां, छो त का बि औरत जेका आहे नुबूअत थी करे न रही आहे, जंहिंजे मथां डायरेक्ट वही अचे या फ़रिश्तो अचे अची करे उनखे ॿुधाए। इल्हाम कुदरती तौर ते ज़हन में का ॻाल्हि अची वेंदी आहे न, त अल्लाह पाक वरी पंहिंजे नेक ॿारनि खे अहिड़े क़िस्म जो इल्हाम बि करणु फरमाईंदो आहे। पर उहो इल्हाम जेको आहे उहो कंहिं बि शरीयत जे हुकुम जे मुतसादिम जे करे हूंदो त उन इल्हाम ते अमल कयो। इहो इल्हाम न थींदो कंहिंखे इल्हाम थिए त मां पंहिंजे बचे खे को आंदो त उनखे वठी करे जेको आहे उन ते अमल करणु शुरू करे, इहो इल्हाम शरीय जे मुखालिफ़ आहे। ख़ैर, बहरहाल जेको जाइज़ इल्हाम हूंदो, जाइज़ कमु हूंदो त उहो जेको आहे उनजे लाइ माण्हू कमु करे सघे थो। जीअं कंहिंखे इल्हाम थियो त मूंखे बचिड़ो पैदा थींदो, मां उनखे आलिम बणायां वग़ैरह वग़ैरह, अहिड़ा कम थी सघनि था। त उन जेको आहे संदूकचीअ में बंदि करे, संदूकची ठाराई, संदूकचीअ में बंदि करे उनखे दरिया जे हवाले कई, अल्लाह पाक जे हुकुम जे मुताबिक़ दरिया जे हवाले कई। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां वॾी हिकिड़ी 15 साल हुनजी भेण हुई, 15 सालनि जी उमिरि जी, उनखे हुनजे अमर कढ लॻाए छॾियो त ॾिस त वञे करे जी संदूकची आहे। इहा दरिया जेको आहे फिरौन जे महल जे भरिसां उहो दरिया गुज़रंदो हुयो। त उते जेका आहे फिरौन जी धीअ जेका आहे उते वेंजे पई गुस्ल पई करे पंहिंजे कनीज़नि समेत। कनीज़ूं जीअं हूंदियूं आहिनि न त उनजे साम्हूं बीठी हूंदियूं आहिनि उनजी चौकी जे लाइ, ख़िदमत जे लाइ, या थोरो पर भरो जीअं चादर हणी करे गुस्ल कंदियूं आहिनि, चादर हणी करे गुस्ल करे बि पर भरो जेके आहिनि कमीज़ूं बीठियूं हुयूं। त उन इन संदूक खे जेको आहे पाणी जे अंदरि बांधे ॾिठईं त उनखां बाद में उन हुकुम कयो पंहिंजे नौकरनि खे त वञी इहा संदूक खणी ईंदो। संदूक खणी आहे त हुन में असीम जमील बाग अल्लाह तबारक व तआला इनखे हज़रत बीबी आसिया खे ईमान जी दौलत सां ऐं उनखे साले करणु फरमायो। शुरू खां वठी उनजो बचिड़ो ॾिठो, हिननि ज़बह करण जी कोशिशि कई, उनजो बचिड़ो ॾिठो त उन्हनि खे चयो, सूरह क़सस जे अंदरि हिनजो अचे थो वाक़ियो, उन्हनि खे चई त तव्हां हिनखे छॾे ॾियो, मुमकिन आहे हीउ असांजे लाइ जेको आहे उन्हनि खे अहिड़ो को बचिड़ो ऐं अहिड़ो हसीन जमील ॿारड़ो हुयो बि कोन, उन्हनि चयो मुमकिन आहे असांजे लाइ रहमत जो सबबु बणिजे। तंहिंजे करे इन ज़रिए सां जेको अल्लाह तबारक व तआला उन फिरौन जे घर में मूसा अलैहिस्सलाम खे पालणु फरमायो। ऐं वरी जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं बुख लॻे पई, ईअं न त उन्हनि जी का कनीज़ या उन्हनि जी का बानी या उन्हनि जी घर जी का भातियाणी उनखे खीर पीआरे, अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ सां इहो अहसान फरमायो जो बच्चो अखियुनि खां जुदा त कराईंसि, पर वरी हली करे खीर बि अल्लाह तबारक व तआला उन ई मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी अमड़ जो प्यार फरमायो। अल्लाह जी कुदरत ॾिसो, हाणे हिन कुदरत ते अंदाज़ो लॻायो त रब किथां जेको आहे कंहिंजो मामिलो हल करणु फरमायो। अल्लाह पाक जॾहिं हूंदो आहे न, कॾहिं कंहिंजी अल्लाह पाक अहिड़े नमूने सां अहिड़े अंदाज़ में जेके आहिनि उन जूं दुआऊं ऐं उन जा अमल क़बूल करणु फरमाईंदो आहे जो इंसान जे वहम ऐं गुमान खां बि न हूंदो। हाणे असांजो वालिद साहब जी तबियत ठीकु न आहे त हिकिड़ो महिमान हुयो जेको लाड़काणे जो, उन जेको आहे वालिद साहब खे बि फ़ोनियूं कयूं त उहो खणी न पियो सघे, उहो त मरीज़ हुयो। हाणे इतफ़ाक़ ॾिसो, मूंखे बि फ़ोनियूं कयूं इतफ़ाक़ सां नमाज़ जो टाइम हुजे, मां नमाज़ जे वक़्त में फ़ोन खणी न सघी, हाणे अचानक अचनि बि न पर मुंहिंजे महिल केरु आहे। सो ख़ैर ईअं कंदे 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 मां जेको आहे पंहिंजी मस्जिद खां ॿाहिरि निकिरी करे ईअं करे पंधु वेंदो आहियां, हालांकि हूअं न वेंदो आहियां, पर इतफ़ाक़ सां उन ई राति में ईअं क़ुर जी तिलावत कंदे कंदे वञी जेका ॿाहिरि हिकिड़ी बैठक आहे उते इस्पताल जे भरिसां, उते जेको आहे वेही करे मां क़ुर पाक पढ़ां पियो। अचानक पढ़ंदे 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 अचानक हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त हाणे उतां मूंखे अॻिते वञिणो आहे या को कमु आहे। ईअं उथी करे सीट तां उथी करे रोड ताईं थोरो अॻिते पहुतुमि त उन ई वक़्त में ॿ शख़्स अची करे मोटरसाइकिल ते अची पहुता। हुननि मूंखां पुछो त बाबा हिते मस्जिद वेझी, हुनजो नालो खयों त हीअ मस्जिद फलाणी किथे आहे, त मूं चवां मस्जिद हितां आहे फलाणी। उनखां बाद में ईअं हलंदे हलंदे मूं उन्हनि खे सुञातमि त लॻनि सुञातल था, पर ख़ैर उनखां बाद में इहा ॻाल्हि हली हलंदे वरी पोइ मूं चयुमि कंहिंमें कमु आहे तव्हांजो, ॿुधायूं नालो खयों वालिद साहब जो त उन में कमु आहे। त पोइ मूं उन्हनि खे सुञातमि, मूं हुनखे चयुमि फलाणो आहे तूं, उहो इहो डर ख़ालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह हूंदो न, उनजो ड्राइवर हूंदो हुयो। सो उनजो ड्राइवर इन करे मां सुञाणा पियो त लॻे उहो ई थो। पोइ वरी बाद में त इहो 20 साल तक़रीबन इन मुलाक़ात खे बि गुज़री विया, पर मूं हुनखे अंदाज़े मां सुञातमि। मूं हुनखे चयुमि तूं मूंखे सुञातो, पहिरियां हुन न सुञातो, पोइ वरी के निशानी या खिलण खां बाद में सम्झंदा हाणे सुञातमि त तूं जेको आहे फलाणे साईं जो फ़र्ज़ंद आहे। हाणे इतफ़ाक़ सां पोइ हाणे मुलाक़ात त न थी सघी, राति जो वॻड़ो हुयो, मूं चयुमि त हाणे वालिद साहब जी तबियत सही न आहे, बीमार आहे, उनखे उथणु चङो न आहे। हाणे इतफ़ाक़ ॾिसो, चई त मां ॻोल्हियां ई जेको आहे तव्हांजो घर पियो। इतफ़ाक़ ॾिसो, हाणे जेकॾहिं मां हिन सीट तां उथी रोड ते न अचां त वक़्तु निकिरी वञनि, अञा परेशान थियनि, अञा अॻिते वञी जेको आहे फ़ोन मां बि न पियो खणां, हू बि न पिया खणनि, हाणे वीचारा वञनि त वञनि काॾे। अल्लाह तबारक व तआला हुननि जो को अहिड़ो अमल क़बूल करणु फरमायो जंहिंजे करे हू जंहिं वक़्त में मां उथी करे ॿाहिरि रोड ते पहुतुमि त उन्हनि जी मोटरसाइकिल बि उते अची करे मुंहिंजे साम्हूं पहुती, उन्हनि एड्रेस बि मूंखां बीह करे पुछी त भाउ फलाणी जी एड्रेस किथे आहे, ख़बर तॾहिं पई त भई ॻोल्हिनी असां वारे घर खे। हाणे ॾिसो अल्लाह तबारक व तआला किथां जो माण्हू किथे जेको आहे मिले। सो रब साईं कॾहिं कॾहिं कंहिं मामले जे अंदरि अहिड़ा कम ठाहींदो आहे जो इंसानु हैरान थी वेंदो आहे, इंसान जो ज़हन कम ई न कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला हे मूंसां अहिड़े क़िस्म जो मामिलो कयो त कीअं कयो।
केतिरा ई मामला अल्लाह तबारक व तआला जीअं नमाज़ पढ़णु असां चवंदा न, हालांकि इन नमाज़ जे टाइम जे करे माण्हू परे खां अचे थो, मां सम्झां थो शायदि ई को माण्हू एॾो स्पीड में ईंदो हूंदो जेॾो मां स्पीड में ईंदो आहियां। ऐं अक्सर त कोशिशि करे सवेल निकिरंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं को एमरजेंसी को घर जो कमु को कीअं 7-8 मिंट बचंदा एॾी स्पीड में ईंदो आहियां जो माण्हू मूंखे ॿुधाईंदा आहिनि त मुंहिंजे हिसाब लॻे थो इहो नमाज़ जो टाइम आहे, हिन वक़्तु स्पीड में थो वञे। पर अल्लाह तबारक व तआला जो शान एहसान 12 साल आहे मां इमामत जी नमाज़ कयां थो, कॾहिं नमाज़ ते ईंदे मुंहिंजो एक्सीडेंट न थियो आहे, कॾहिं अहिड़ो हादसो न थियो आहे जो अहिड़ो को अणवणंदड़ वाक़ियो थियो। इन खां अलावा ॿ चकर धक लॻा आहिनि, पर मां अल्लाह तबारक व तआला जे इन महिरबानी ते हैरान हूंदो आहियां त अल्लाह तबारक व तआला जीअं न कंहिंजी फ़रिश्तनि सां हिफ़ाज़त करणु फरमाईंदो हुजे, ॼण त महसूसु ईअं थींदो आहे त मुंहिंजो रब पंहिंजे बाने जी ईअं थो हिफ़ाज़त करणु। त अहिड़ी तरह अल्लाह पाक जेको आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे नंढे हूंदे उन संदूकची में पाणी बि न पियो वञे ऐं उनखे तारींदे फ़िरौन जे घर ताईं पहुचाई। ऐं फ़िरौन जे घर में हाणे हुनजी नियाणी ॾिठो, उनखे घर में खणी आया, हुननि क़त्ल जो इरादो कयो पहिरियों दफ़ो, त हुनखे हज़रत आसिया जे ज़रिए सां बचाई। वरी जॾहिं फ़िरौन जी ॾाढ़ी में हथु विधई मूसा अलैहिस्सलाम, त वरी उनखे इन टांडनि वारी आज़माइश जे ज़रिए सां वरी अल्लाह पाक हुनजी हिफ़ाज़त करणु फरमाई। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फ़िरौन जे घर जे अंदरि पाले वरी इन मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी अम्मा जे तरफ़ रवानो कराइणु फरमाई। उन भेण खे मोकिली, भेण पहुती, जीअं को वाक़ियो थींदो आहे त उते मायूं पहुचंदियूं आहिनि या औरतुनि जो वाक़ियो थींदो औरतूं पहुचंदियूं, मर्दनि जो वाक़ियो थींदो मर्द पहुचंदा, उते औरतूं पहुतियूं। इन दौरान हुननि पुछा कई त बाबा का दाई आहे जेका हिनखे खीरु पीआरे? हिक खां टेस्ट कराई, 2 खां 3 खां 4 खां उन्हनि जो मूसा अलैहिस्सलाम खीरु न पियो पीए, रोए बि पियो। ऐं इन दौरान हुन नियाणी उन्हनि खे मशवरो ॾिनो त भला मां तव्हांखे अहिड़ी दाई जो ॾसु ॾियां जेका हिनखे भला खीरु पीआरे? चवंदा बिल्कुलु, असां हुनखे हुनजो वज़ीफ़ो बि ॾींदासीं। चयूं त उहा दाई हिते न ईंदी, अल्लाह तबारक व तआला खे उनजो वाइदो, रब खे पंहिंजो वाइदो पूरो करणो हुयो। अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे घर खां त ॿाहिरि कढियो, पर वाइदो फरमाई त ऐं अम्मा तुंहिंजे पुट जो जेको खीर जो बंदोबस्तु आहे उहो बि मां तुंहिंजो पीआरींदोमांसि, कंहिं ग़ैर औरत जो या उते तोखे घुराए करे तुंहिंजी इहानत कराए उते खीर न पीआरींदोमांसि। तुंहिंजो अल्लाह पाक जेको इकराम करणु फरमाईंदो, तुंहिंजे घर में मूसा खे मोकिले करे तुंहिंजो ई खीर पीआरणु फरमाईंदो। इहो अल्लाह पाक जो प्रोटोकॉल आहे न हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा, इहा इज़त आहे न, इहो एतिराम आहे न, इहो एतिराम। ऐं इंसान खे हर जॻह ते इंसान इज़त जो बुखियो हूंदो आहे, हर जॻह ते इंसान इहो एतिराम आहे, एतिराम जो को इनकार नथो करे सघे। जेसीं ताईं जेकॾहिं मां ॿिए खे इकराम ॾींदुसि त उहो बि मूंखे इकराम ॾींदो, पर जेकॾहिं मां ॿिए खे इकराम न ॾींदुसि त उहो मूंखे इकराम कीअं ॾींदो? त अहिड़े नमूने सां अवां ॾिसंदा त केतिरा ई माण्हू जेके ॿिए जे तबियत जी शिकायत कंदा, यार हे त तबियत ॾाढो सख़्तु आहे, या हिन जे अंदरि त हे ख़राबियूं आहिनि। हालांकि कॾहिं बि जेको आहे ॾुख में चाहे सुख में ज़ाहिर आहे जॾहिं उहो माण्हू उनजे कम ई कोन ईंदो त उनजे लाइ उनजे दिलि जे अंदरि कहिड़ो इतराम पैदा थींदो, कहिड़ो इकराम पैदा थींदो बाबा मुसीबत में तकलीफ़ में। ऐं हाणे असांजी कैफ़ियत इहा आहे जो जेकॾहिं हुजण तीअं घुरिजे जो ॿिए इंसान खे असां जेको आहे कमु अचूं, पर इंसान त पंहिंजी जाइ ते असांजी कैफ़ियत माशाअल्लाह ख़ैर सां इहा आहे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं न की पंहिंजे ॼातल सुञातल खे पंधु थो वञे, या जेकॾहिं मां सम्झंदुमि त बाबा हीउ जेको आहे मां हिते जेको आहे हिननि जो दीनदार माण्हू जेको अॻुवान मां आहियां, पर जेकॾहिं ॾिसंदुसि न कॾहिं इतफ़ाक़ सां नौजवान माण्हू बि हूंदा इतफ़ाक़ सां कॾहिं का पंधु वेंदुसि या मोटरसाइकिल पंचर हूंदी या का शइ हूंदी, उहो माण्हू इहो कोन चवंदो त साईं भला मां हेल्प करायां, मां मदद करायां, चवंदा मुल्ह वञी पियो लोड़े, हीअ आहे कोन्हे। जेकॾहिं अॻिला माण्हू मूंसां इहो रवैयो रखंदा त मां बि चवंदो माना जानवरनि इंसान ई कोन्हनि, मां चवंदो इकराम कयां। हिकिड़ी इंसान जी फितरत आहे, इंसान केतिरो बि क़ुर पढ़े, केतिरो बि हदीसूं पढ़े, केतिरो बि जेको आहे इंसान जेको आहे दीन सां वाबस्तो थिए, पर इंसान आख़िर इंसान आहे। जेकॾहिं मां ॿिए खे ॾुख जे वक़्त में कमु न ईंदुसि ॿियो मूंखे कॾहिं बि कोन। असांजे अंदरि वरी आदत आहे, असां चवंदासीं त मां ॿिए खे ॾुख में कमु न अचां, पाण ॼाणे पाण वञी लोड़े हुनजो कमु आहे मुंहिंजो छा वञे। ऐं वरी जॾहिं पाण ते तकलीफ़ ईंदी पोइ वरी असां सोचींदासीं यार मां ॾुख में फिलहाणु मूंखे कमी कोन आहे। बाबा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, इहो ई हाल थींदो न इंसान सां। सो अहिड़ी तरह अल्लाह पाक इकराम करणु फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ जो। क़ुर फरमायो त क़ाल क़द ऊतीत सुअलक या मूसा, फरमाई त तोखे ॾिनो वियो तुंहिंजे सवाल जे मुताबिक़ ए मूसा वलक़द मनन्ना अलैका मरतन उख़रा, असां तुंहिंजे मथां हीउ ॿियो दफ़ो अहसान फरमायोसीं। इहो अहसान ॿियो दफ़ो जो अल्लाह पाक हुनजे सीने खे खोलणु फरमायो ऐं हारून अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक नबी बनाइणु फरमायो। ऐं वरी जेको आहे फ़िरौन जी साज़िश खां अल्लाह पाक हुनजी हिफ़ाज़त करणु फरमाई। पहिरियों दफ़ो अहसान इहो जो मूसा अलैहिस्सलाम खे फ़िरौन जी इन क़त्लो गारत खां बचाई। वरी जेको आहे पंहिंजी अम्मा जो खीरु पीआरे वॾो करणु फरमाईंसि। वरी जेको अल्लाह तबारक व तआला उन जे दुआउनि जे सदके रब साईं हारून अलैहिस्सलाम खे नबी बनाए करे उनजो साथी बनाए करे अल्लाह पाक उनखे रवानो करणु फरमाए। सो फरमाई मरतन उख़रा, इहो असां ॿियो अहसान फरमायोसीं। इद औहैना इला उम्मिका मा यूहा, जॾहिं पहिरियों अहसान अल्लाह पाक यादि ॾियणु फरमायो, फरमाई जॾहिं असां वही कईसीं तुंहिंजी अमड़ जे तरफ़
अनक़द फ़ीहि फ़ि ताबूत, इन ताबूत के दरियाव जे अंदरि विझ। फ़क़द फ़ीहि फ़िल यम्मि, फरमाई त ठाहे इन ताबूत के ऐं दरियाव जे अंदरि विझ। फ़लयुल्क़िहिल यम्मु बिस्साहिल, फरमाई त पोइ इन दरियाव इन पेटड़ीअ खे इन ताबूत खे साहिल यानी किनारे ते आंदो। याख़ुज़ुहु अदुव्वुल ली, उन ताबूत खे वरितो यानी फ़िरौन जेको अल्लाह जो बि दुश्मन ऐं मूसा अलैहिस्सलाम जो बि दुश्मन। क़ुरान फरमाए त मुंहिंजो बि दुश्मन न अल्लाह जे बाने मूसा अलैहिस्सलाम जो बि दुश्मन। व अलक़ैतु अलैका महब्बतम मिन्नी, ऐं फरमाई त मां विधमि तुंहिंजे मथां मोहब्बत पंहिंजी। अल्लाह पंहिंजी मोहब्बत मूसा अलैहिस्सलाम जे अंदरि विझणु फरमाई। वलितुस्ना अला आइनी, इन जे करे अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे साम्हूं पालराइणु फरमायो। ॼण ते अल्लाह जे नज़रनि जे साम्हूं हर शइ खां हिफ़ाज़त, दुश्मन जे घर में पाल रहियसि थो, उनजी अम्मा खां खीर थो पीआरेसि ऐं उनजे हर नख़र जी हिफ़ाज़त थिए थी। इहा ज़ाहिर आहे, नज़र रब जी आहे जो दुश्मन जे हथ में अल्लाह से उनखे पालण थो फरमाए। फरमाईंदा तमशी उख़्तुका फ़तक़ूलु हल अदुल्लुकुम अला मन यकफ़ुलु, फरमाई ए मूसा तुंहिंजी भेण जॾहिं हले पई फ़तक़ूलु हल अदुल्लुकुम, उन महफ़िल वारनि खे चई छा मां तव्हांखे ॾस ॾियां अहिड़ी औरत जे मथां जेका हिन जी कवालत करे। फ़रजअनाका इला उम्मिका कई तक़र्र ऐनुहा, असां वरी इन ताबूत ऐं इन संदूक़ीअ जे ज़रिए सां फ़िरौन जे दर ताईं असां मूसा अलैहिस्सलाम खे पहुचायोसीं। वरी इन भेण जे हथ में ॾेई करे वरी इन मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजे घर ताईं पहुचाइणु फरमायो। रब जी कुदरत ॾिसो, फरमाईंदा फ़रजअनाका इला उम्मिका, असां वरी तोखे मोटायोसीं पंहिंजी अम्मा जे तरफ़। कई तक़र्र ऐनुहा, ताकि अमड़ पंहिंजे बचड़े जो दीदार बि करे पंहिंजे अखियुनि खे ठारे। वला तहज़न, असां हुनखे यकीन ॾियारियोसीं त तो त दरिया जे हवाले कयो हुयो, अल्लाह पाक तुंहिंजी बचड़ी जे ज़रिए सां मूसा अलैहिस्सलाम खे खणाए करे वरी तुंहिंजे घर ताईं पहुचायो। तंहिंजे करे ॻणती न कर जंहिं अल्लाह तोखां मूसा खे जुदा करायो आहे, इहो ई अल्लाह तुंहिंजे मूसा जी हिफ़ाज़त करणु फरमाईंदो। फरमाईंदा वक़तल त नफ़्सन, वरी ॿियो अहसान फरमाई त क़िब्ती ऐं बनी इसराइल जो पाण में झगड़ो थी पियो हिकु वक़्त में, त मूसा अलैहिस्सलाम खे बनी इसराइल दाह ॾिनी, हालांकि जुर्म बि हुन बनी इसराइल जो हुयो, पर दाह जो ॾिनईंसि त मूसा अलैहिस्सलाम जे मथां हिकिड़ी लफ़्ज़िश अची वई, उन जेको क़िब्तीअ खे चंबो जो वहाए कढियो त क़िब्ती जेको हुते फतको ॾेई मरी हल बाबा। त हाणे हुनजे मथां केस त अचिणो हुयो, उन वक़्त में न बि कोन थियो मूसा अलैहिस्सलाम। सो मूसा अलैहिस्सलाम उतां रवानो थी करे मदियन जे तरफ़ हलियो वियो, उते शोएब अलैहिस्सलाम वटि रहियो ऐं उन खां बाद में शोएब अलैहिस्सलाम जी न्याणी सां मूसा अलैहिस्सलाम निकाह करणु फरमायो अल्लाह जे हुक्म सां। सो वरी उते वियो, फरमाईंदा वक़तल त नफ़्सन, तो जेको आहे क़तल कयो नफ़्स खे, फनज्जैनाका मिनल ग़म्मि, वरी इन ग़म खां बि असां तोखे नजात अता फरमाईसीं। वफ़तन्नाका फ़ुतूनन, असां तोखे आज़माइणु फरमायोसीं। फलबित्त सिनीन फ़ी अहलि मदियन, फरमाईंदा पोइ तूं उते टिके अहलि मदियन वारनि वटि केतिरा ई साल, अचे थो त 10 साल या ग़ालिबन 20 साल उते रहियो। सुम्म जिअता अला क़दरी या मूसा, ए मूसा पोइ वरी तूं मोटी आहीं अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे मुताबिक़। वस्तनातुका लिनफ़्सी, ए मूसा तोखे मां ख़ासि करे पैदा करे फरमायो पंहिंजे लाइ। इज़हब अंत व अख़ूक, एॾियूं आज़माइश हली मूसा अलैहिस्सलाम ते, अंदाज़ो लॻायो त जेको आहे माउ जे पेट खां वठी करे पैदा थियण खां बाद में फ़िरौन जे घर में आज़माइश, वरी उते क़तल थी वियो हुनजे हथ खां, ग़फ़लत जे करे क़तल थी, जानी वानी हुन क़तल कोन कयो। ऐं वरी हुन खां बाद में वरी शोएब अलैहिस्सलाम वटि उते जेको आहे जलावतन थी करे मूसा अलैहिस्सलाम उन वटि रहियो। फरमाईंदा इज़हब अंत व अख़ूक बिआयाती, वञ तूं ऐं तुंहिंजो भाउ मुंहिंजी निशानियूं खणी। वला तनिया फ़ी ज़िक्री, फरमाईंदा मुंहिंजे ज़िक्र में सुस्ती कंहिं बि क़िस्म जी न कजो। दुनिया जे कम में सुस्ती थिए त पंहिंजी जाइ ते अल्लाह जे ज़िक्र में कंहिं बि क़िस्म जी माण्हू सुस्ती न करे। फरमाईंदा इज़हबा इला फ़िरऔन इन्नहु तग़ा, फरमाईंदा वञो फ़िरौन जे तरफ़, उहो सरकश थी वियो आहे। फ़क़ूला लहू, पर जॾहिं ॻाल्हायो हुन सां अल्लाह खे यकीन आहे, काम अल्लाह खे ख़बर आहे त फ़िरौन ईमान न आणींदो, पोइ बि अल्लाह तबारक व तआला दावत जा जेके पैगाम पंहिंजे नबियनि जे ज़रिए सां अल्लाह से उन जे तरफ़ मोकिलण थो फरमाए। फरमाईंदा फ़क़ूला लहू क़ौला, उन सां जॾहिं ॻाल्हायो त उन्हनि जे लाइ नरम मिज़ाज में नरम अंदाज़ में ॻाल्हाइजो। तबलीग तालीम दर्स व तदरीस ऐं बयान हमेशह नरम अंदाज़ में थींदो आहे। फरमाईंदा लअल्लहु यतज़क्करु औ यख़्शा, छा त मुमकिन आहे त उनखे यादि अची वञे अल्लाह जी हिकिड़ाई, औ यख़्शा या डिॼी पवे। क़ाला रब्बना इन्नना नख़ाफ़ु अन यफ़्रुता अलैना, दुनिया जी हिकिड़ी आज़माइश जे इंसान खे ख़तरो त आहे न, इन्हनि ॿिन्ही अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो मुंहिंजा अल्लाह, हे असांजा अल्लाह, असांखे भउ थो थिए त यफ़्रुत अलैना, हो असांजे मथां ॾाढ न करे, औ ऐं यतवा या सरकशी न करे। क़ाल ला तख़ाफ़ा, फरमाई अल्लाह पाक फरमाए ॿिन्ही खे, फरमाई ग़म न कयो, इन्ननी मअकुमा अस्मउ व अरा, फरमाई त बेशक मां अल्लाह तव्हां ॿिन्ही सां गॾु आहियां। अस्मउ व अरा, मां तव्हांखे ॿुधा बि अथो त मां अल्लाह तव्हांखे ॾिसी बि रहियो आहियां। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।